अॼु असां सां शख़्सियत जेका स्क्रीन ते मौजूदु आहे पाण तमामु हिकिड़ा बहितरीनु लेखक आहिनि ऐं पंहिंजो तालुक़ु उन्हनि जो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड सां आहे ऐं पाण साईं पंहिंजो तारुफ़ बि ॾींदा। साईं जा पंहिंजा केतिरा ई किताब छपियल आहिनि, ख़ासि तौर ते मज़हबी हदीसनि जे हवाले सां उन्हनि जा किताब छपियल आहिनि। साईं जो ॿाराणे अदब ते तमामु हिकिड़ो सुठो कमु थियलु आहे ऐं घणो ई मवादु इंटरनेशनल लेवल ते रिकॉर्ड आहे। साईं सभ खां पहिरियों त असांजे ॾिसंदड़नि खां पंहिंजो तारुफ़ ज़रूरु कराइजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो अब्दुल बाक़ी इदरीस सिंधी आहे ऐं मुंहिंजो जेको घणो तणो लॻाव आहे उहो अरबी अदब सां आहे ऐं अरबी ॿोलीअ सां आहे। इन सिलसिले में मुंहिंजो हिकिड़ो मक़सदु आहे उहो इहो आहे त सिंध जो वरिसो, सिंधी आलिमनि जो जेको वरिसो आहे उहो पूरी दुनिया ताईं अरबी ॿोलीअ अंदरि पहुचाइजे। ॾाढो सुठो। सो इन सिलसिले में इमाम अबुल हसन कबीर ठटवी जेको सिंध जो वॾो आलिम हो ऐं मस्जिद नबवी में केतिरा साल उन हदीस जो इमाम रहियो ऐं पढ़ाईंदो रहियो, उन जो हिकिड़ो हाशियो हुयो, हाशियतु सिंधी आला सुनन तिरमिज़ी। उहो प्रिंसटन यूनिवर्सिटी मां उन जो मख़तूतो हासिलु करे उन ते असां कमु कयोसीं, तहक़ीक़ तख़रीज जो, तालीक़ जो, ऐं उहो दारुल कुतुबुल इल्मिया बेरूत मां छपियो। उन खां पोइ असांजे कुतुबखानो आहे कंडियारे में, मकतबा कासमिया जे नाले सां, कासमिया लाइब्रेरी कंडियारो। बिल्कुलु। सो उन में खोड़ किताब आहिनि, तक़रीबन 1 लख जे क़रीब आहिनि ऐं सिंधी ॿोली, सिंधी अदब बाबति बि उते तमामु वॾो ज़ख़ीरो मौजूदु आहे ऐं बर सग़ीर जी तारीख़ बाबति, सिंध जी तारीख़ बाबति बि तमामु घणा किताब उते मौजूदु आहिनि। बहरहाल मुंहिंजी जेका परवरिश ऐं पालना थी आहे उहा उन लाइब्रेरीअ मां थी आहे। ॾाढो सुठो। साईं हाणे तव्हांजो तालुक़ु इल्मी अदबी घराणे सां आहे, तव्हांजो तमामु घणो किताबनि सां गुज़रे थो। तव्हांजो मुलाज़मत जो बुनियादी तालुक़ु जेको आहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड सां आहे, उहे बि दर्सी किताब, ॿारणो अदब, ॿारणो इल्मु, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि ते अवांजी महारत। आमा सिंधी अदबी बोर्ड में हिकिड़े वॾे अरसे खां अचो पिया, माज़ी ऐं मौजूदा वक़्त खे मां कीअं था ॾिसो? सिंधी अदबी बोर्ड सां असांजो जेको तालुक़ु आहे उहो 2016 खां बि पुराणो आहे। बाबा साईं सां गॾु असां ईंदा हुआसीं हिते घुमणु ऐं किताबनि जो ज़ौक़ु पैदा करण जे लाइ बाबा साईं पाण सां असांखे वठी ईंदा हुआ। सिंधी अदबी बोर्ड हिकिड़ी तारीख़ रही आहे। पोइ 2016 में असां फ़िक्रमंद थियासीं त बोर्ड जो कमु थियणु घुरिजे। पोइ अल्लाह तबारक व तआला जो एॾो वॾो फज़ुलु थियो जो हिन इदारे खे मखदूम सईदुज़्ज़मान आतिफ़ साहिबु जहिड़ो हिकिड़ो भलोड़ चेयरमैन मिलियो ऐं इंतिहाई लाइक़ु फ़ाइक़ ऐं कम वारो इंसानु जंहिं इदारे खे पंहिंजो ज़ाती घर सम्झी करे इदारो बणायो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इदारे में जेके तरक़ीअ जा कम थिया आहिनि उहे अव्हां जे साम्हूं आहिनि। अव्हां ॾिसो त जेको अव्हांजो सेमिनार हॉल आहे उहो कहिड़ो बहितरीनु नमूने ठहियलु आहे। उन में पहिरियां का शइ कोन हुई ऐं उनखे जोड़ाए करे हिकिड़ो सुठो माना अदीबनि जे लाइ हिकिड़ो वॾो आखाड़ो बणायो आहे। ऐं ख़ासि तौर ते पार्क वग़ैरह आहिनि ऐं सिंध जे नक्शे ते जेके कम थियल आहिनि हिते अदबी बोर्ड में, ऐं जेका हिकिड़ी किताबनि वारी यूनिक बस बीहारे उनखे कुतुबखानो कयो वियो आहे। ऐं इहो बि माना अट्रैक्शन जे लाइ इहे तमामु सुठियूं शयूं आहिनि। मस्जिद जी तामीर आहे, लाइब्रेरी जी तामीर आहे, बल्कि लाइब्रेरी खे वधायो वियो आहे, अञा उन में किताबनि जी कलेक्शन वधाई वई आहे। ऐं ख़ासि तौर ते मखदूम साहिबु जेके हाणे प्रेस ख़रीद कई आहे, पंहिंजूं मशीनूं ख़रीद करे ऐं बाक़ाइदे जेको अॻे कमु आउटसोर्स थींदो हो उहो हाणे इदारो पाण करे थो। बिल्कुलु। त इहा हिकिड़ी तमामु वॾी अचीवमेंट आहे। ऐं ख़ासि तौर ते हाणे असां जेकॾहिं मवाद ॾिसूं, इल्मी मवाद किताबनि अंदरि मखदूम साहिब जे दौर खां पहिरियां ऐं मखदूम साहिब जे दौर खां पोइ, त मखदूम साहिब जे पहिरियां वारे दौर में जंहिं वक़्तु बोर्ड जो कोई पुरसाने हाल कोन हुयो, हर हिकु माण्हू हिते परेशान हूंदो हुयो, तंहिं वक़्तु मवाद जेको छपिबो हुयो उहो हिकिड़ो ख़ासि ज़हनियत ऐं ख़ासि सोच मुताबिक़ छपिबो हुयो ऐं उहो एतिरो न हुयो जो सिंध वासी उन मां फल पिराए सघनि। हाणे जेको मखदूम साहिब जे अचण खां पोइ मवाद छपिजे थो त हाणे जेके मुहक़क़ीन आहिनि ऐं वॾा वॾा लेखक आहिनि, अदीब आहिनि, उहे मुतवजह थिया आहिनि त असां पंहिंजो जेको कमु आहे उहो असां अदबी बोर्ड जे हवाले कयूं त उहो छापनि ऐं तमामु सुठे मयार सां किताब बि छपिजनि था, रिसालो छपिजे थो। ख़ासि तौर ते मेराण में जेके इल्मी अदबी तहक़ीक़ी रिसाला बल्कि मज़ामीन ऐं मक़ालात छपिजनि था, उन जे करे
हिकु दफ़ो ॿीहर इलाही केतिरा माण्हू असांखे फ़ोनूं कंदा आहिनि त साईं अदबी बोर्ड वारनि खां फलाणो शुमारो त वठी ॾिजो, साईं अदबी बोर्ड वारनि हाणे वाह जो कमु कयो आहे, साईं फलाणो किताब त ख़रीद करे ॾिजो। त हींअर ॿीहर हिकिड़ो इहया थियो आहे, अदबी बोर्ड खे हिकिड़ी ॿी ज़िंदगी मिली आहे मखदूम साहिब जेका ॾियारी आहे। ऐं मां सम्झां थो त सिंध खे इंटरनेशनल लेवल ते मुतारफ़ कराइण जे लाइ हीउ इदारो तमामु बहितरीनु आहे ऐं मखदूम साहिब जूं कोशिशूं इंशाअल्लाह इन तरफ़ ज़रूरु वेंदियूं। हाणे साईं तव्हां ज़िक्र कयो त इंटरनली प्रेस जो हवालो बि थी वियो, रिसालनि बि हाणे अलहमदुलिल्लाह साईं जे दौर में रेगुलर अचनि पिया। पहिरियों ईअं हो त रिसाला वक़्ताइता कोन ईंदा हुआ। ऐं जीअं तव्हांजो त तालुक़ु मज़हबी हिकिड़े घराणे सां आहे, इल्मी अदबी घराणे सां आहे, त अलहमदुलिल्लाह साईं जिन जे दौर में ख़ासि तौर ते क़ुरान पाक सिंधी तर्जुमे सां साईं छपराईंदा आहिनि। ऐं उनजो हदियो जेको आहे ख़ासि तौर ते रमज़ान पैकेज में तमामु हिकिड़ो थोरो हदियो जंहिंखे असां 200 रुपया चऊं, जंहिंमें असां उहो क़ुरान पाक कलाम पाक जेको आहे छपराए उहो मोकिलींदा आहियूं, त जेके बि मिट माइट अज़ीज़ जिन जा आहिनि उन्हनि खे उहो तोहफ़े तौरु ॾियनि था। या सिंधी अदबी बोर्ड हींअर ताईं लॻभॻि 750 किताब छपराए चुको आहे, जंहिंजो क्रेडिट सभ खां वॾो जेको वञे थो उहो मखदूम सईदुज़मा आतिफ़ साहिब ॾे वञे थो, जिन हींअर ताईं 300 किताब उन में साईं जे दौर जा शामिल आहिनि, जंहिंमें रिसाला बि उन सां गॾु आहिनि। त हिकिड़ो वॾो अंगु 750 ऐं उनजो हिकिड़ो वॾो फिगर जेको आहे उहो साईं मखदूम साहिब जिन जो आहे। इन मुताबिक़ तव्हां छा चवंदो? इन मुताबिक़ मुंहिंजी राय इहा आहे त किताब आणणु ऐं मंज़र आम ते उनखे पेश करणु ऐं ख़रीदारनि जे हथनि ताईं किताब पहुचाइणु इहो को हिकिड़ो ॿाराणो खेल न आहे, इहा हिकिड़ी रांदि न आहे जो हर हिकु जीअं निंड मां उथे चाहे त हीअ किताब मां आणे सघंदुमि। न, बुक डेवलपमेंट जो हिकिड़ो वॾो किरदारु हूंदो आहे निगरान जो, सुपरवाइज़र जो। सुपरवाइज़र जेकॾहिं बारीक बीनीअ सां हिकु हिकु शइ खे ॾिसे थो ऐं पोइ किताब खे अंजाम ताईं पहुचाए थो, छपराए करे हर हिकु माण्हूअ जे हथ ताईं पहुचाए थो। जीअं मां क़ुरान मजीद जो तज़किरो कयो त सब्सिडी ॾेई करे बि उनखे माना क़ुरान मजीद जे मुताले खे उनजे तर्जुमे खे अवाम नास ताईं पहुचाइजे थो। ऐं असांजा जेके सिंध जा माण्हू आहिनि ख़ासि तौर ते उहे इलाइक़ा जिन में अञा ताईं उर्दू ॿोली बि मुतारफ़ न थी आहे सही नमूने सां ऐं सिंधी ठेठि सिंधी ॿोली ॻाल्हाई वञे थी, उन जे लाइ तमामु बहितरीनु तोहफ़ो आहे। ऐं उहे माण्हू जेके क़ुरान मजीद सिखणु चाहिनि था उन जे लाइ बि हिकिड़ो तमामु बहितरीनु मौक़ो आहे। ऐं आउं दरख़्वास्त कंदुसि सामिईन खां त उहो क़ुरान मजीद कम अज़ कम हिकिड़ो दफ़ो पाण परचेज़ करे ऐं इंतिहाई हिकिड़ी तारुफ़ी क़ीमत में हासिलु करे उनजो मुतालो कनि ऐं क़ुरान मजीद में जेके अल्लाह तबारक व तआला जा पैगाम आहिनि उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कनि। हीअं खां पोइ 2024 ताईं 5 सालनि अंदरि जेकॾहिं को माण्हू 300 खां मथे किताब आणे वञे त इहा तमामु वॾी हिकिड़ी कामयाबी आहे। ऐं इहा कामयाबी हींअर बोर्ड खे अलाही केतिरनि सालनि ताईं जीआरे सघे थी। साईं मखदूम साहिब जो तालुक़ु हिकिड़े तमामु वॾे इल्मी अदबी घराणे सां आहे। पहिरियों हुननि जा वालिद साहिबु क़िबला साईं मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला साहिबु रहनि था चेयरमैनशिप जे दौर में। उन खां पोइ साईं मखदूम जमीलुज़मा जमील साहिबु, उन खां पोइ हाणे मखदूम सईदुज़मा आतिफ़ साहिबु आहिनि। साईं जे दौर में ख़ासि तौर ते हींअर असां वटि ऑडियो बुक्स जो स्टूडियो असीं क़ाइमु कयूं पिया, जिते किताब जेके आहिनि ऑडियो बुक्स में रिकॉर्ड करे यूट्यूब ते रखिया वेंदा या मुख़्तलिफ़ सोशल प्लेटफॉर्म ते। हाणे इहो नज़रियो, इहो जेको प्लान आहे इहो बि असांजे मौजूदा चेयरमैन साहिब जो आहे। बोर्ड में लाइट जो जेको बहिरान आहे उनखे ॾिसंदे त हाणे असां वटि एक्सप्रेस लाइन आहे, त जेका बि छपाई आहे या उन में असां वटि का परेशानी कोन थी थिए, असां आसानीअ सां पंहिंजा किताब छपे सघूं था। कंपोज़िंग हिते पई थिए, बाइंडिंग, हर शइ, किताब तयारु थी तां सिंध जे नंढनि वॻनि बुक स्टॉल्स ताईं पहुचे थो। पर हाणे हीउ इदारो सिंधी अदबी बोर्ड मखदूम साहिबु मौजूदा चेयरमैन साहिब जी निगरानीअ में हींअर इहो सॼो कमु बोर्ड में थिए पियो। इन सॼे पस मंज़र खे अव्हां कीअं था ॾिसो? तव्हां आइडिया पेश कयो ऑडियो बुक्स जो, त इहो हिकिड़ो तमामु ज़बरदस्त आहे। अरब दुनिया में इहा शइ मुतारफ़ आहे। अरब दुनिया में हर किताब तक़रीबन ऑडियो में मौजूदु आहे, पोइ यूट्यूब ते हुजे या उन जी वेबसाइट ते हुजे। मूं वटि तक़रीबन 1000 GB जी डेटा आहे जंहिंमें सिर्फ़ु ऑडियो बुक्स आहिनि। ज़बरदस्त। 1000 GB जा ऑडियो बुक्स आहिनि। ऐं इन ते मां हिकिड़ी तहरीर बि लिखी हुई, उहा वायरल बि थी हुई। ऐं जेकॾहिं मखदूम साहिबु इन ऑडियो बुक्स ते को कमु कयो आहे
ऐं बल्कि कमु हली बि रहियो आहे। असांजो स्टूडियो तयारु आहे, कमु हले पियो। कमु हले पियो त इहा हिकिड़ी तमामु ज़बरदस्त अचीवमेंट आहे ताकी उहे माण्हू जेके पढ़ी नथा सघनि या वरी उन्हनि खे पढ़ण जी फ़ुर्सत न आहे त उहे ऑडियो बुक्स मां लाभ पिराए सघनि था। ख़ासि तौर ते उहे अफ़राद जिन जी बसीरत या खां महरूम आहिनि ऐं जेके पंहिंजी अखियुनि खां महरूम आहिनि, नाबीना अफ़राद आहिनि, त उन्हनि जे लाइ ऑडियो बुक्स ॾाढा मुफ़ीद रहंदा आहिनि। छो त उहे चाहींदा आहिनि त को माण्हू असांखे अहिड़ो मिले या जेके मसरूफ़ माण्हू आहिनि जिन खे पढ़ण जो मौक़ो नथो मिले, सॼी ज़िंदगी उन्हनि जी सफ़र में आहे, त उहे चाहींदा आहिनि असां हिकिड़ो अहिड़ो माण्हू हायर कयूं जेकी किताब पढ़ी करे असांखे ॿुधाईंदा वञनि। त उन जे लाइ हीउ तमामु मुफ़ीद सिलसिलो आहे। उमेदु आहे त इनशाअल्लाह लाभाइतो थींदो। अॼुकल्ह जे दौर में तव्हां ॾिसो था त किताब ख़रीद करणु केतिरो ॾुखियो आहे, पेपर महांगो आहे, यकीनन किताब वठणु। मखदूम साहिब जी ख़ासि हिकिड़ी पॉलिसी उन्हनि जोड़ी, ख़ासि तौर ते रीडर्स लाइ, नौजवाननि लाइ, त असां पंहिंजा किताब जेके आहिनि 50% डिस्काउंट ते सेल आउट कंदा आहियूं। हालांकि को बि पब्लिशर हिन वक़्त ताईं मार्केट में 50% रिआयत सां किताब न पियो ॾिए। इन मुताबिक़ मां छा चवंदो? हा, इन मुतालिक़ मुंहिंजो चवणु इहो आहे त सिंध अंदरि ऐं सिंध खां ॿाहिरि बि जिथे बि असां वञूं, उन्हनि में मुताले जो शौक़ु पैदा करण जे लाइ हिकु इंतिहाई मुनासिबु क़ीमत ते किताब पेश करणु जिगर गुर्दे जो कमु आहे। ऐं जेकॾहिं इदारो इहो कमु करे पियो थो रिआयत सां किताब ॾियण जो, त यकीनन इहो सिंध में मुताले जो शौक़ु ज़ौक़ु पैदा कंदो। ऐं इन सां जेके स्टूडेंट्स आहिनि या जेके हॉबी रखनि था बुक रीडिंग जी, त उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो सुठो क़दमु आहे। जेके बि विज़िटर्स अचनि था या जेके बि असां वटि राइटर्स कनेक्टेड आहिनि असांजे इदारे सां अचनि था, उहे उन्हनि जो चवणु इहो आहे त अल्हम्दुलिल्लाह मौजूदा दौरु सिंधी अदबी बोर्ड जो सुनहरी दौरु आहे, जंहिंमें मुलाज़िमनि खे पघारूं वक़्तु सिर मिलनि थियूं, पेंशन जा मसइला कोन्हनि। त सॼो बोर्ड ॾिठो आहे, ऑडिटोरियम, डिस्प्ले सेंटर, अंदरि रीडिंग रूम। त इन बाबति कुझु चवणु चाहींदव? बेशक इन में त को वधाउ कोन्हे त सिंधी अदबी बोर्ड जो हीउ जेको दौरु आहे मखदूम साहिब जी निगरानी में, हुन जे सरपरस्ती में जेको असां ॾिसी रहिया आहियूं, उहो हिकु सोनहरी दौरु आहे। ऐं इन खे ईंदड़ दौर में ज़रूरु तारीख़ लिखंदी ऐं तमामु सुठनि लफ़्ज़नि सां लिखंदी। ऐं असां चाहियूं था त सिंधी अदबी बोर्ड अञा ईअं हले, इहो सोनहरी दौरु अञा गच अरसो हले इंशाअल्लाह। ऐं ख़ासि तौर ते जेके सुठा कम आहिनि अञा थियनि, अञा किताब छपजनि, त जीअं इहे सिंधी अदबी बोर्ड जे इन कम खे, छपाईअ खे, मुताले खे जीअं अञा उमिरि मिली सघे। वॾी महिरबानी साईं, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो।